हरे कृष्ण। तथा सभिनि खे हिन ॾींहं जी श्री कृष्ण जन्माष्टमी जी लख लख वाधायूं। तव्हां बि सुबुह खां दर्शन कंदा हूंदव, भगवान जे बारे में ॿुधिया हूंदव, घर में पूजा भी कई हूंदव। तो अॼु असां थोड़ो चर्चा कंदासीं भगवान जी शिक्षाऊं। असांजो हे 3 एपिसोड जी सीरीज़ जन्माष्टमी लाइ पहिरियों असां ॾिठो कि भगवान कृष्ण केर आहे। ॿियो असां ॾिठो भगवान जी लीलाऊं अनंत आहिनि। हाणे समय थोड़ो आहे जेतिरी असां चर्चा करे पायासीं। भगवान जी शिक्षाऊं छा आहिनि? समाज में वरी भी त लीलाऊं तव्हांखे ॿुधण मिलंदियूं आहिनि, भगवान जी कथा लीला ॿुधण मिलंदी आहे, लेकिन भगवान जी शिक्षा असांखे ग्रहण करणु खपे। भगवान छा असांखे सिखाइण था चाहिनि, असां सां छा आशा रखे वेठा आहिनि भगवान कि हे कंदो त इन जो उद्धार थींदो। ॾिसो, असां चईंदा आहियूं कि इन शुभ ॾींहुं जन्माष्टमी में तव्हांखे लख लख वधायूं। त शुभ कंहिंजे लाइ आहे? भगवान लाइ शुभ आहे। भगवान लाइ छो शुभ आहे? भगवान त सभिनि खे शुभ थो करे, उन्हनि खे कहिड़ो फ़र्क़ु पवणो? शुभ असांजे लाइ आहे। छो? छोकि असां भगवान जी भक्ति रोज़ त करूं था, लेकिन हे जॾहिं माहौल ठाहींदो आहे, जन्माष्टमी अचे थी, रामनवमी अचे थी, त थोड़ो ज़्यादा उत्साह वधंदो आहे असांजो, त भक्ति असांजी वधंदी आहे। जीअं ऑनलाइन शॉपिंग कंदा आहियूं अमेज़न में, त कुछ डिस्काउंट ॾींहं ईंदा आहिनि। हिन ॾींहं त 3 ॾींहं डिस्काउंट, त उहो उन्हनि जी कृपा आहे। चई था सघूं उन्हनि जी कृपा आहे। त ईअं भगवान जी कृपा हूंदी आहे। जन्माष्टमी, रामनवमी अहिड़े ॾींहंनि ते भगवान पंहिंजी कृपा डिस्काउंट ते ॾींदा आहिनि। त इहो असांखे मौक़े जो पूरो फ़ाइदो खणणु खपे कि कीअं असां हे जेको डिस्काउंट मिले थो, इन फ़ाइदो कीअं खणूं, छा करूं। त इन करे भगवान जी शिक्षाऊं खे सम्झण इलाही ज़रूरी आहे। गीता में, भागवत में भगवान शिक्षा छा थो ॾे, रामायण में, महाभारत में, हर जगह भगवान जो धर्मन तू साक्षात भगवत प्रणीतम। भगवान कुछ चवे त उहा शिक्षा आहे। भगवान कुछ करे त असांखे सिखाइण लाइ, त असांखे बिल्कुलु हुन लाइ तयारु रहणु खपे, सिखी करे, छोकि असांजो फ़ाइदो आहे। हे शुभ जन्माष्टमी, हैप्पी जन्माष्टमी, इहा असांजे लाइ हैप्पी आहे, असांजे लाइ शुभ आहे। छोकि असां ज़्यादा भक्ति करूं त अञा बि कंहिं महिल त 5 थिया आहिनि, अञा बि 7 घंटा आहिनि। हे लेक्चर ॿुधण खां पोइ बि तव्हां वटि 6.25 कलाक आहिनि। त 6.25 कलाक तव्हां भक्ति करे सघो था। हिनमहिल ताणी घटि कई आहे त हाणे वधायो। चयो आहे शास्त्रनि में कि जेको जन्माष्टमीअ जो व्रत रखंदो आहे, भविष्य उत्तर पुराण में ॾिनल आहे, जेको जन्माष्टमी जो व्रत रखंदो आहे उनखे 20 करोड़ एकादशी व्रत रखण जो फल मिलंदो आहे। 20 करोड़। ब्रह्म वैवर्त पुराण में चयो वियो आहे कि जेको जन्माष्टमी जो व्रत रखंदो आहे उनजा 100 जन्मनि जा पाप धुलिजी वेंदा आहिनि। 100 जन्मनि जा। त हाणे बि तव्हां अगरि विर्त रखियो आहे, सुठी ॻाल्हि आहे। अगरि न रखियो आहे त भजन वधायो। असली विर्त रखणु मतिलबु हिकु त आहे, ठीकु आहे, कुझु न खाऊं, कुझु न पीऊं। छो न खाऊं, न पीऊं, सुम्हूं? न, असां न खाऊं, अगरि खाइणो न पवंदो त रोटी पचाइणी न पवंदी, रोटी पचाइणी न पवंदी त सामान वठिणो न पवंदो। त उहो जेको असांजो ध्यानु आहे रोटीअ में लॻल, उहो अॼु न लॻाईंदासीं। ॾींहं में 3 बार खाऊं त रोटी करण वारे त 6 घंटा हली था वञनि, खाइण वारे हली था वञनि। हिकु बार तव्हां रोटी खाईंदव, पेट में रोटी पहुचंदी आहे, ब्लड पूरो हुते, त भजन में मन न लॻंदो आहे। त इम्पोर्टेंट आहे भजन करणु। राति जो 11 वॻे तव्हां iskonmumbai.com में ॾिसंदव त तव्हांखे लाइव भगवान जो महाअभिषेक ॾिसण मिलंदो। जेको भगवान जो अभिषेक कंदो आहे, जेको ॾिसंदो आहे, ऐं जेको हुनखे ऑर्गेनाइज़ कराईंदो आहे, हुन न कुझु स्पॉन्सर कंदा आहिनि, उहो ऑर्गेनाइज़ कंदो आहे। इन टिनिनि खे भगवान भरपूर फ़ाइदो ॾींदो आहे। त असांखे प्रयास करणु खपे। उहो बि त 11-12 ताणी त उहो ई त कोई नथो सुम्हे अॼुकल्ह, त जन्माष्टमी में छो था सुम्हूं? त 11 वॻे तव्हां लाइव दर्शन ॾिसी था सघो।
भगवान गीता में छा ॿुधाईंदा आहिनि, भगवत गीता में, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नेति मामिति सो अर्जुन। अर्जुन, मां वटि हिकु बार अची वञे तूं शरीर छॾे त तोखे वापसि इन संसार में जन्म न वठणो पवंदो, इन संसार में वापसि न अचणो पवंदो। इन संसार में आहे छा? दुखालय मां दुख ई दुख आहिनि हिते। गन्नो हूंदो आहे न, त गन्ने जो रस कढण जी मशीन हूंदी आहे, उन में चक्रियूं लॻल हूंदियूं आहिनि, ॾंद हूंदा आहिनि हीअं हीअं फसंदा ईंदा आहिनि, त गन्नो पिसजंदो वेंदो आहे। त जॾहिं हिकु बार ॾंद लॻंदो आहे गन्ने में, उनजी त चटनी थी वेंदी आहे, जूस निकिरी वेंदो आहे। वरी ॿियो ॾंद लॻण खां पहिरियों जेके विच में थोरो सो कुझु सेकेंड बि न लॻंदा आहिनि, अधु सेकेंड मुनो सेकेंड लॻे, उहो उनखे गैप मिलंदो अथसि त गन्नो सोचंदो हा केतिरो संसार में सुख लॻो पियो आहे, आनंद ई आनंद आहे हिन संसार में। त हिन संसार में दुख सुख छा आहे? दुख कान्हे, उहो ई सुख आहे। सुख कोई पॉजिटिव या कोई त सुख ॻोल्हण वेंदो न मिलंदो। त हाणे जीवन में दुख कान्हे, उहो ई सुख आहे बसि, न त हे दुखालय आहे। जे तव्हां फुल्को पचाओ था त फुल्के खे वेलियो, उहो वीचारो अटो जीवित आहे, मनी हलो, परेशान अचे, मूंखे पूरो वेले था छॾनि, वेलण तो हणी हणी मूंखे कुटे था रखनि। त फुल्के खे तव्हां वेले करे पोइ हे न सोचई ठीकु आहे हाणे वेलण बंदि कई, हा आराम कंदुमि मां। ईअं जीअं ई सोचे पियो, तव्हां खणी फुल्के खे विधोसि तवे ते, गरम गरम अथव, पूरो शरीर पूरो हिन जो तपिजी वियुसि, परेशान थी वियो, लेकिन हेठां गरम, मथे वरी बि ठीकु आहे। सोचे पियो हल भाई शरीर जो हिकु हिसो त साम्हूं त ठीकु आहे, पुरते जली वियुमि, हिकु त अॻितां त थधो आहे। जीअं ई उहो सोचे पियो कि हा इहो संसार में सुख आहे, तव्हां वरी हुनखे पलटाए छॾियोसि, त अॻिते बि तपिजी वियो, पुरते बि तपिजी वियो, ॿिन्हिनि तरफ़ गरम थी वियो वीचारो। वरी सोचे थोरो हल हाणे आराम मिलंदो, हाणे थोरो गरम त थी वियो, हाणे एडजस्ट करे वठंदा। असां बॉडी टेम्परेचर एडजस्ट करियो न, बॉडी असांजो ॿाहिरों जो जेको टेम्परेचर एडजस्ट करे वठंदी आहे। त वरी कुझु ॼणा हुन ते पचाईंदा आहिनि, कुझु ॼणा गैस हटाए, तवो हटाए करे गैस ते विझी छॾींदा आहिनि, पूरो डायरेक्ट अग्नीअ में। ईअं विझंदा आहियूं फुल्के खे अग्नीअ में कि हुनजी चमड़ी तलक थी वेंदी आहे, मतिलबु फुल्को फुलिजी वेंदो आहे न, त अलॻि अलॻि थी वेंदो आहे हिकिड़ो, कीअं अलॻि अलॻि थी वियो ॾिसो। त ईअं उन खां पोइ वीचारो सोचे हाणे त आराम मिलंदो, हॉटपॉट में विझी करे मथां गरम गरम घी, वरी हुनखे घी हणी करे वरी गरम घी मिलेसि, चई ठीकु आहे हाणे सभु थी वियो न, मांजो पूरो परिवार हिते आहे, फुल्को उते, फुल्के जी घरवारी उते, हुनजो भाउ उते, सभु त हॉटपॉट में हिकु साथ सभु फुल्का अची विया न, पूरो परिवार अची वियो। देसि ताणी सोचे हा हाणे त बसि शांती आहे जीवन में, इहो ई सुख शांती असां ॻोल्हूं पिया, मिली वियो। जेसि ताणी सोचे पियो, कंहिं कढई फुल्को, हथ सां फाड़े छॾियईं ऐं खाई वियो, ॾंदनि में चबाए चबाए करे, ख़तमु। त हिन संसार में असांजो जीवन ईअं ई आहे। जे फुल्के खे तव्हां वेले वेले रखो त इहो ॿार वीचारो गर्भ में तकलीफ़ में आहे, माउ जे पेट में तकलीफ़ में आहे, ॿाहिरि अची थो वञे, सोचे थो हाणे संसार में सुख आहे, त बि कुझु न कुझु लॻल ई पियो आहे। अंत में सोचे थो सभु थी वियो, सभु थी वियो भई, घरवारी बि शांति आहे, ॿार बि सेट थी विया, सभु थी वियो, हाणे मां आराम सां रहंदुमि। ओॾी महिल छा थो थिए, तव्हांखे अचे कोई अलॻि थो करे छॾे, वठी था वञनि था। त हिन संसार में दुख ई आहे। त भॻवानु चए थो अर्जुन खे, अर्जुन मां वटि अचु, वापसि न अचिणो पवंदो हिन संसार में। चई त बढ़िया स्कीम आहे प्रभु, तव्हां एतिरो सुठो आइडियो ॿुधायो त तव्हां वटि वापसि कीअं अचां, इहो बि त ॿुधायो। त भॻवान चई जन्म कर्म च मे दिव्यम एवं ॿियो वेति तत्वतः, भावुकता सां भक्ति न करणी आहे। जय राधे जय कृष्ण, ठीकु आहे भॻवान जो नालो, लेकिन सम्झो कि केरु आहे कृष्ण। भॻवान खे तत्व सां सम्झो, भॻवान जो जन्म ऐं भॻवान जो कर्म, इहो असां सुठे सां सम्झूं तत्व सां, त पोइ छा थींदो,
तव्हां सम्झी वठंदो त पोइ उनखे पालन कंदो। जॾहिं संबंध ज्ञान क्लियर थिए थो, जीअं बम्बई में न डब्बा वाला हूंदा आहिनि, मतिलबु उन्हनि जो जॉब आहे, उन्हनि जो तव्हांजे घर मां टिफ़िन खणी वेंदा ऐं ऑफिस में वञी पहुचाईंदा, भाऊअ खे वञी ॾींदा, भाऊ रोटी खाईंदो, टिफ़िन वापसि घर में अची वेंदो। त उन्हनि खे ख़बर आहे हाणे ऑफिस में बि 8-10 टिफ़िन अची विया, तव्हांजे भाऊ खे ख़बर आहे कि टिफ़िन मुंहिंजो कहिड़ो आहे, कॾहिं दादा पंहिंजो टिफ़िन। जॾहिं ख़बर पइजियुसि कि मुंहिंजो टिफ़िन आहे ऐं बुख सां मूंखे दुख मिले थो, जंहिंखे बुख लॻंदी आहे त दुख मिलंदो आहे, ऐं हे जॾहिं दुख मिले थो त पंहिंजी रोटी आहे, इहो ख़बर पइजियुसि त संसार में असां दुखी आहियूं, ख़बर पइजी वियो कृष्ण पंहिंजो आहे, इहो तत्व त सम्झी वियो, त हाणे छा कंदो? तुरंत टिफ़िन खणंदो, खोलंदो, फटाफट खाई पंहिंजो बुख मिटाईंदो। त उअं ई असांखे ख़बर पइजी वञे कि कृष्ण सां असांजो संबंध छा आहे, कृष्ण केरु आहे, असां कृष्ण जा अंश आहियूं, इहो संबंध क्लियर थी वियो त पोइ छा कंदासीं? इमीडिएटली भक्तीअ में लॻंदासीं, और जेको दुख आहे संसार जो उहो मिटजंदो, मिटजी वेंदो। इहो प्रयास करणु खपे असांखे। त इन करे भॻवान जी जन्म कर्म च में दिव्यम, त आहे छा भॻवान जो कर्म? भॻवान जो जन्म दिव्य आहे, भॻवान जा कर्म बि दिव्य आहिनि। त इहो असांखे पहिरों सम्झणु, असां सां भॻवान जो संबंध असां इहो पहिरों ई क्लियर कयो कि असां भॻवान जा अंश आहियूं। मामेवांश जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठानि इंद्राणि प्रकृति स्थान कर्षति। असां मन में पंहिंजे मन सां ऐं हिन इंद्रियुनि सां फसी विया आहियूं, न त असां भॻवान जा अंश आहियूं सनातन काल सां। दुख छो था वठूं? छो करे असां पाण खे हिन इंद्रियूं जेके असांजी अखि आहे, नक आहे, कन आहे, इन सभिनी में फसाए छॾियो ऐं पंहिंजे मन जा ग़ुलाम थी विया आहियूं। मन जा ग़ुलाम थी विया आहियूं त दुख में आहियूं। त भॻवान सां असांजो संबंध आहे, भॻवान जा अंश आहियूं। त हे अगरि असां सम्झी वठूं भॻवान छा आहे, त पोइ असां छा कंदासीं? हाणे भॻवान जी शिक्षाऊं, पहिरों त इहो सम्झो न, भगवत गीता में सभिनि खां इम्पोर्टेंट छा आहे? भगवत गीता सम्झण खां पहिरों इहो सम्झण कि भॻवान परम पवित्र आहे। भगवान परम पवित्र है, भगवान दिव्य पुरुष आहे, भगवान अनादि आहे, भगवान जे मथे कोई कान्हे, भगवान परम आहे। लेकिन उहो भगवान असांजो पिता आहे, उहो भगवान असांजो रखवालो आहे, उहो भगवान असांखे प्रेम कंदो आहे, उहो भगवान जेको एतिरो सर्वशक्तिमान आहे, उहो ई असांखे पालींदो आहे। भगवान असांखे चए थो कि मांजी शरण में अचो। भगवान जो चेहरो हमेशह मुस्कुराईंदो। भगवान चए थो उहा बि तव्हां बि ईअं ई रहो न। तव्हां अगरि वञो काथे ऐं तव्हां ॾिठो हिकिड़ो वॾो सेठ अरमानी जो सूट वूट पाए, हैट पाए, रोलेक्स जी घड़ी पाए करे, सोन जी गोल्ड प्लेटेड पेन रखियल अथसि जेब में, ऐं रोल्स रॉयस कार मां लहे थो, एकदम टिप टॉप अरबपति। ऐं हुते रोड ते हिकिड़ो भिखारी वेठो आहे, छोकिरो 10-12 साल जो। तव्हां ॾिसो था कि हे जेको वॾो माण्हू आहे इहो हिन ॿार सां ॻाल्हाएसि थो सुठे सां, त तव्हां पुछंदो अरे हे त एॾो वॾो अरबपति, हे छो हिन भिखारी सां ॻाल्हाए थो? चई हुन पुटु अथसि। चई पुटु अथसि? हे ॾिस पीउ एतिरो थो घुमे, हिनखे पुटु कईं। त सम्झ में न ईंदो न। असां उहो ई आहियूं। असांजो पिता भगवान कृष्ण आनंद घन, परमानंद घन, सभिनि खे परम आनंद थो ॾे, ऐं असां ॾिसो भगवान जा ॿार हिते संसार में मुंहुं लटकाए वेठा, दुखी ठही, दुखी थी करे वेठा आहियूं। त हिन में ग़लती छा आहे? उहो पिता छा थो चएसि वञी हुनखे रोड ते वेठो आहे? चए बेटा हल न घर, कहिड़ी कमी आहे? तूं हिते भई ₹2 जमा थो करी। अरे जेतिरो तूं सॼे जीवन में कमाईंदे
उतरे जा त मां कपिड़ा पाए करे उछले छॾींदुमि, छाजे लाइ तूं करींदो? हिन मां न ईंदुमि। मां कीअं सम्झां? तव्हां मुंहिंजा पिता आहियो, मूंखे न ख़बर आहे। त संबंध क्लियर कान्हे, त असांजो भॻवान सां संबंध क्लियर करणु खपे। ऐं भॻवानु आनंद में आहे, असां दुखी आहियूं, मैच नथो करे न। ऐं पीउ आनंद में आहे, लखो करोड़पति आहे, अरोड़पति आहे, असां रोड ते वेही करे रुपयो 2 रुपया घुरूं था माण्हुनि खां ऐं झूठो खाऊं था। त इहो सम्झणु खपे। पहिरियों संबंध, हाणे संबंध क्लियर थियो त हाणे छा करिणो आहे? भॻवानु चई संबंध त क्लियर थियो, ये छोकिरो मञी वठे कि हा भाई तूं मुंहिंजो पप्पा आहीं। हाणे हुनखे यादि अची वियुसि, मञी वठि। 2-4 ॼणनि अची चयुसि, गुरू अची ॿुधाईंदो आहे, चए पप्पा, त पप्पा गले लॻाईंसि। लेकिन घर वञी करे ईअं त न रहंदो न। हाणे घर वञी सनानु कंदो, सुठे सां वार हेयर स्टाइल सुठी कंदो, बॉडी क्लीन कंदो, पूरा कपिड़ा सुठा पाईंदो। त इहो त करिणो पवंदो न भाई, पिता सां रहणो आहे, उथनी वेड़ी समाज में, त उन लेवल ते अचणो पवंदो। त हाणे असांखे इहो ख़बर त पइजी वियो कि असांजो भॻवान सां संबंध आहे। लेकिन हाणे उनखे असांखे ओड़ा कर्म करणो पवंदो, भक्ति करणी पवंदी, कार्य करणो पवंदो कि भॻवान वांगुरु असां बि शुद्ध थी वञूं। ध्यानु रहे, असां भॻवान न ठहींदासीं, लेकिन भॻवान वांगुरु शुद्ध थींदासीं, जो कि तत्व ॿई सेम आहे। समंदर जो, पूरो समंदर जो पाणी ऐं हिकु बूंद, केमिकल कंपोजिशन सेम आहे। तव्हांजे शरीर में 5 लीटर खून आहे, 5 ml खून कढी करे पतो पइजी वेंदो छा बीमारी आहे, छा आहे, छा ब्लड ग्रुप आहे, कहिड़ो छा आहे, सभु पतो पइजी वेंदो। पूरो खून ॾिसण जी ज़रूरत कान्हे। त ईअं भॻवान भी क्वालिटी ऐं असांजी क्वालिटी सेम आहे। त भॻवानु परम शुद्ध आहे, असांखे बि परम शुद्ध थियणो आहे। तॾहिं त भॻवान सां जॾहिं घुमंदासीं, उथणी वेड़ी कंदा समाज में, त माण्हू चवंदा हा भाई पीउ पुटु वञे थो। त पीउ हिनजो रोल्स रॉयस में घुमे थो, त पुट खे बि उन स्टैंडर्ड ते अचिणो पवंदो। उहो ई त भक्ति आहे। उनखे ई भक्ति चवंदा आहियूं कि तव्हां पंहिंजो स्टैंडर्ड ओतिरो खणी वञो, पवित्र थी वञो भॻवान वांगुरु। पोइ भॻवान सां त उहो छा आहे, थोरो टाइम लॻंदो। त असांखे शुद्धिकरण करणो पवंदो, पहिरियों सनानु करणो पवंदो। जीअं छोकिरे खे सनानु थो करणो पएसि, सुठे सां क्रीम हणी, साबुण हणी, परफ्यूम हणी, हिनखे बढ़िया स्टैंडर्ड करे थो, पोइ सुठे सां खाराए पीआरे, हिन बॉडी ठाहे, तकिड़ो ठाहे, चेहरे में चमक अचे, घी मखण खारायोसि। मां हिकिड़े बाबे खां पुछो, चङा साल पहिरियों, चमकंदो सिंधी काको, चमकंदो हिकदमि, 70-75 साल जी उमिरि, अॼु खां 50 साल, अॼु खां 15 साल पहिरियों, 50 साल त मुंहिंजी उमिरि कान्हे, 15 साल पहिरियों। मां चयो बाबा एतिरो चमकी कीअं थो तूं, चेहरे में तो क्रीम हणी नथो, इन उमिरि में बि चेहरो ईअं चमकंदो छो अथई? चई पुट असां पाकिस्तान में हुयासीं न आज़ादीअ खां पहिरियों, चई मखण खाधो आहे देसी, घी पीतो आहे असां। ॿुधाई मूंखे, चई 98 में घी मिलंदो, लीटर, 1 लीटर 98 में मिलंदो। घी पिया, मखण खाईंदा, चमक आहे। त जॾहिं हिन ॿार खे रोटी वोटी सुठी खाराए, घी मखण खाराए, त हिन चमक ते ख़बर पए भाई अरबपति माण्हू छोकिरो आहे, फुटपाथ ते रहे पियो त चमड़ी बि सुके। त इहो सभु क्लीनिंग जेको आहे अंदरि ऐं ॿाहिरि, इहो प्रोसेस आहे भक्तीअ जो। हाणे जॾहिं क्लीन थो थिए, उन ख़बर पइजी वियो, उन छोकिरे ख़बर पइजी वियो कि त मानो पीउ आहे। हुन वञी ॾिठई मानो बेडरूम, चेहरे पूरो मुंहिंजो भिखारियुनि जो जेको मोहल्लो रहंदो हुयो, ओतिरो त सिर्फ़ु मुंहिंजो बेडरूम आहे, आलीशान बेडरूम, हा जेको घणो सभु उन फैसिलिटी आहे। बाथरूम ॾिठे त एॾो वॾो बाथरूम, बेडरूम जो अधु साइज़ जो बाथरूम आहे। नौकर चाकर वेठा आहिनि, वञी हिनखे स्टीम बाथ वठिणो आहे, वेहणो आहे, नौकर चाकर अची पूरी सफ़ाई था करनि। त थोरो छा आहे, हाणे इलाही ॾींहं सनानु न कयो अथई, सफ़ाई न कई अथई, त शुरू में तकलीफ़ थींदी आहे, तकलीफ़ थींदी, साबुण हणंदो, ईअं हणंदो, क्लीनिंग कंदो, रगड़ंदो कोई, त थोरो सख़्तु तकलीफ़ थींदी। त असां नयो नयो हाणे सम्झूं था भॻवान सां जो संबंध छा आहे। भक्ति जॾहिं चालू कंदा आहियूं त असांखे तकलीफ़ थींदी। छा आहे भक्ति? सभिनि खां पहिरियों हरे कृष्ण महामंत्र जप करणु, हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जो हरे कृष्ण महामंत्र जप सभिनि को पहिरों भक्तीअ जो, जेको अंदर ॿाहिरि सभु क्लीनिंग कंदो। भगवत गीता पढ़ो, भागवतम पढ़ो, भगवान के भोग लगाए करे प्रसाद खाओ। हाणे छोकिरो तैयार थी वियो, दुख तकलीफ़ थिएसि पई, लेकिन छा ॾिठई, चई ॾिस भाई मानो पीउ एतिरो वॾो आहे, मूंखे एतिरी फैसिलिटी ॾिनी अथई, त मूंखे बि थोरो क्लीन थियणु खपे। उनजी नक न कटणु खपेसि न, उनजी इज़त घटि न खण, माने पिता जी इज़त घटि न थियणु खपे न, कि भाई समाज में उथड़ी वेही करे सुभाणे अरबपति जे सभिनि सां मिलंदो त मां बि वेंदुमि त मां ईअं शरीर में गंदगी लॻल आहे। ठीकु आहे, मां थोरी तकलीफ़ सहींदुमि पंहिंजे पिता लाइ, छोकिर हाणे हिनखे पंहिंजे पिता खे सम्झी वरितो अथई, पंहिंजे पिता लाइ प्रेम आहे, त इहो क्लियर। त उन खां पोइ हिमल ताणी जेको मिलंदो खाई वठंदो हुयो, हाणे पंहिंजे पिता सां गॾु थो खाए। पंहिंजे पीउ खे पहिरों, पप्पा तव्हां फुल्को खणो, गरम गरम फुल्को नौकर खणी आयो, चए पप्पा तव्हां खणो पहिरों। तॾहिं तव्हां चवंदो, पप्पा चवनि न पुट तूं खा, मां खाईंदुमि तूं खा। त भॻवानु ईअं ई आहे, असां भॻवान खे भोग लॻाइणु खपे, त भोग लॻाए करे खाइणु खपे, त भॻवानु पोइ असांखे महाप्रसाद ॾींदो, शुद्ध थियणु। त इहा भक्ति असांजी आरंभ थींदी। सभिनि खां पहिरों हरे कृष्ण जप करो, गीता भागवत पढ़ो, लेक्चर ॿुधो, भॻवान जा भोग लॻा खाओ, भक्तनि जो संग करो, इहो भॻवानु चए थो। उन खां पोइ कर्म कीअं हुजनि असांजा, भॻवान जा कर्म दिव्य आहिनि, त असांखे बि त मैच करणो आहे। असां भॻवान न ठाहींदासीं, इहो ध्यानु रखिजो। हे पुट ई रहंदो, ईअं न कि हाणे सूट कोट पाईंदो, अरमानी रोल्स रॉयस में घुमंदो ऐं महांगा कपिड़ा सभु फैसिलिटी आहे, त हे पीउ ठही वियो पंहिंजो, न, इहो आहे पुट, हमेशह पुट ई रहंदो, पीउ रहंदो, पुट रहंदो। त भॻवान रहंदो, असां दास आहियूं, दास ई रहंदासीं। त इहो करणु खपे। हाणे हिन प्रोसेस में त धीरे धीरे वेंदासीं, ईअं त न हिकु भेरे में प्रोसेस तव्हांखे सम्झ में अची वेंदो, या सम्झ में बि ईंदो त ईअं न हिकु ॾींहं में शुद्ध थी वेंदासीं, टाइम लॻंदो। कंहिंखे अगरि बॉडी ठाहिणी आहे त जिम में वेंदो, महिनत कंदो, महिनत करण खां पोइ टाइम लॻंदुसि न बॉडी ठाहिण में। ईअं ई असांजी आत्मा शुद्धि में थोरो टाइम लॻंदो, त असांखे अहिड़ो कर्म करणो पवंदो। त भॻवानु छा थो चए, भॻवानु गीता में चए थो कि तव्हां कर्म करो, लेकिन मुंहिंजे लाइ करो। यत् करोषि यद् अश्नासि यद् जुहोषि ददासि, कि जेको भी तव्हां करो था, यत् करोषि, जेको भी तव्हां करो था मुंहिंजे लाइ करो, जेको भी तव्हां ॾियो था ॿियनि खे, दान था ॾियो, मुंहिंजे लाइ ॾियो, जेकी भी तपस्या था करो मुंहिंजे लाइ करो। इहो कीअं, जेको भी करो भॻवान लाइ। त तव्हां अगरि स्टूडेंट आहियो, पढ़ाई करो, त इहा पढ़ाई बि असांखे भॻवान सां कनेक्ट करणी आहे, कि भॻवानु मूंखे हिते परिस्थिति में आंदो, मां पढ़ाई करे और जेको ज्ञान प्राप्त थो करां, मां चाहे इंजीनियर हुजां, चाहे लॉयर हुजां, चाहे डॉक्टर हुजां, चाहे अकाउंटेंट हुजां, साइंटिस्ट हुजां, ये जेको ज्ञान प्राप्त थो करां मां, आख़िर भौतिक प्रकृति भी भॻवान जो ही हिस्सो आहे। त जेको मां ज्ञान प्राप्त थो करां, इन ज्ञान खे मां कीअं भॻवान जी सेवा में लॻाईंदुमि अॻिते हली। तव्हां पंहिंजो जॉब करो, तव्हां इंजीनियर आहियो, इंजीनियर जो जॉब करो, पैसा कमायो, घर परिवार रखो, कोई दिक्कत कान्हे। लेकिन मान लो तव्हां सिविल इंजीनियर आहियो, हफ़्ते में 5 ॾींहं कमु था करो, 2 ॾींहं, अरे भाई असांजे शहर में इस्कॉन जो मंदिर थो ठहे, हाँ, त उन्हनि खे सिविल इंजीनियर ज़रूरत आहे, मां वञी करे थोरी सेवा करां, या मंदिर ठतल आहे, थोरो रिपेयर वर्क आहे, मां वञी सेवा करां। अगरि मां डॉक्टर आहियां, ठीकु आहे, मूंखे हफ़्ते में 1 ॾींहुं छुटी थी मिले, त अधु ॾींहुं मां पंहिंजे परिवार सां रहां, अधु ॾींहुं वञी मंदिर में भक्तनि जी सेवा करां, भक्तनि जी तबियत ख़राबु आहे, कुझु सर्दी बुखार आहे, वञी उन्हनि जी सेवा करां। ऐं उन खां बढ़िया परिवार खे टाइम ॾियणो आहे, भक्तनि जी सेवा करणी आहे, पूरो परिवार खे वठी अची वञो मंदिर में, उहो बि दर्शन वठंदा, भक्ति कंदा, रोटी खाईंदा, हिते भॻवान जो प्रसाद खाईंदा, भक्तनि सां मिलंदा, लेक्चर ॿुधंदा, ऐं तव्हां पंहिंजा भक्तनि जी सेवा बि कंदव।
इहो आहे असली पिकनिक, स्पिरिचुअल पिकनिक। अगरि तव्हां स्टूडेंट आहियो त ईअं करो, अगरि तव्हां बिजनेसमैन आहियो त तव्हां बिजनेस करो, ऐं उनजो थोरो सो फल, भॻवान त नथो चए पूरो, जे गवर्नमेंट त टैक्स वठंदी आहे, कंहिं 20%, कंहिं 10%, कंहिंखे 30%, कंहिं 40%, इहे टैक्स हूंदो आहे, इहो त ॾियणो पवंदो आहे। तव्हां बिना ठीकु आहे हाणे छा कंदा, न ॾींदा त जेल में विझंदो वञी, ॾियोसि, लेकिन भॻवान खे प्रेम सां ॾियो। असां विदेश में प्रचार कंदा आहियूं त चङा ॼणा पुछंदा आहिनि, अहिड़ी कहिड़ी प्रथा आहे तव्हां वटि, ईअं कीअं प्रथा आहे कि तव्हां छोकिरे खे विकिणंदा आहियो? मां चयमि छोकिरे खे विकिणंदा? चई हा, चई छोकिरे जो विहांउ थींदो आहे त छोकिरीअ जो पीउ ॿोली लॻाईंदो आहे कि मां 25 लख दहेज ॾिनमि, हे मूंखे ॾियो। चयमि हीअं न थींदो आहे, लेकिन असांजो इमेज ईअं थी वई आहे, ऐं दहेज नथो ॾे त अञा ख़राबु आहे। लेकिन दहेज आहे छा? अगरि पीउ जेको आहे पंहिंजी धीअ सां एतिरो प्रेम कंदो आहे त जॾहिं हुनखे मोकल ॾेसि थो, तूं सावरे थी वञी पई, हाणे उहो ई तुंहिंजो घर अथई, त पुट मां तुंहिंजे लाइ हे सभु जमा कई, महिनत कई, कंहिंजे लाइ? हे तुंहिंजे लाइ कयो, हे तूं खणी वञ। थोरो मां पंहिंजे लाइ रखियो, थोरो पंहिंजे पुट लाइ रखो, थोरो धीअ खे ॾेई छॾे, तूं खणी वञ प्रेम सां। इहो ग़लति कान्हे, प्रेम सां ॾियणु कोई ग़लति कान्हे। त उअं ई तव्हां बिज़नेसमैन आहियो, तव्हां जॉब था करो, पंहिंजो स्किल्स बि ॾेई था सघो, नॉलेज बि। मंदर में अची करे सेवा करो, भई मंदर में असांखे हे करिणो, हो करिणो, हा प्रभु जी तव्हां हीअं कंदव त हे तव्हांखे सुठो थींदो। मंदर में हीअं एक्टिविटी करो, हीअं तव्हां मंदर में प्रचार वधाए था सघो, मां बि तव्हांजे लाइ प्रचार कंदुमि, इहो बि ॾियो। ऐं ॿियो जेको तव्हां कमायो था उनजो बि हिसो भॻवानु चए थो ॾियो। तव्हां घर में वेठा आहियो, भॻवान जो भॼन करो, त हर कार्य असां भॻवान सां कनेक्ट वरी इज़ीली करे था सघूं, कोई डिफिकल्टी कान्हे। त भॻवानु चए थो जेको करो था मुंहिंजे लाइ, जेको दान ॾियो था उहो मुंहिंजे लाइ ॾियो। तव्हां कंहिंखे दान था ॾियो, हलो तव्हांजी इच्छा अची वई कि असांजे बाबे जी बरसी आहे, त मोहल्ले में कुझु 100-200 ग़रीब आहिनि, त असां उन्हनि खे कुझु ॾियूं, ठीकु आहे ॾियो, केरु मना थो। त तव्हां ॾींदव, मञींदो, रोटी कपिड़ा, ठीकु आहे, ॾियणु खपे, दान ॾियणु खपे, दान ॾियण जी महिमा आहे। भॻवानु चवंदो जंहिंजा हथ खुलियल आहिनि उन लाइ मुंहिंजा हथ खुलियल आहिनि, जंहिंजा हथ हमेशह हीअं रहंदा आहिनि न ॾियण लाइ, भॻवानु चई मां हुनजे खीसे में विझी छॾींदो आहियां, त उहो ॾींदो रहे, ॾींदो रहे, ॾींदो रहे। ऐं जंहिंजा हथ हमेशह ईअं हूंदा आहिनि न, भॻवानु चवंदो उनजे हथ में छा अथसि, कुझु कान्हे, बरकत ई न ईंदी। त ॾियणु खपे। भॻवान जे सामने बि हथ फैलाइण जी ज़रूरत कान्हे का। कोई चवंदो आहे भॻवान जे सामने हथ फैलायो, छो फैलायूं, छो फैलायूं? पाण ई ॾींदो बिना तव्हांजे घुरे। तव्हां भॻवान जे सामने भॼन करो, भक्ति करो, कुझु भौतिक वठण जी ज़रूरत कान्हे। असांजो पिता आहे, हुनखे ख़बर आहे असांखे कहिड़ी आवश्यकता असांखे ॾेई छॾींदी। त दान ॾियो था त ईअं ॾियो कि जेको सामने वारे जो जीवन में भलो करे। असां चईंदा आहियूं, कोई व्यापारी हूंदा आहिनि कि उन्हनि खे छा हूंदो, हलो भाई नयो साल अचे थो त नए साल में डायरियूं बांटींदा आहिनि, त असां चवंदा आहियूं डायरियूं बांटो त लिखी करे ख़तमु करे थो, न ॾींदो, पंहिंजी वठी वठंदो, हुनखे ज़रूरत हूंदसि। तव्हां हुनजी जॻह भगवत गीता छो नथा ॾियो? हिकु भगवत गीता परिवार में वेंदी त हुनजो केतिरो फ़ाइदो थींदुसि ऐं सॼे परिवार जो उद्धार थी वेंदो, भक्त ठही वेंदो। तव्हांखे बि भॻवानु हुनजी कमीशन ॾींदो। हा, कमीशन वर्ड भले कीअं बि हुजे, लेकिन तव्हां भॻवान हुनखे कनेक्ट कयो त भॻवानु तव्हांजे मथां बि कृपा कंदो। त तव्हां कंहिंखे रोटी बि खाराइण था चाहियो त भॻवान खे भोग लॻायो। जीअं श्राद्ध हाणे अचे थो, श्राद्धनि जो महीनो अचे थो न, बसि कुझु समय खां पोइ चालू थी वेंदो। त श्राद्ध छा हूंदो आहे? जेके असांजा वॾा आहिनि, जेके गुज़ारे विया, उहे किथे ब्रह्मांड में किथे वेठल आहिनि, पंहिंजो जीवन अॻिते हलाइनि था, त उन्हनि जो भरण पोषण बि असांजी ज़िम्मेदारी आहे।
इन करे श्राद्ध ॾींहुं छा कंदा आहियूं, उन्हनि जो फोटो रखंदा आहियूं, रोटी उन्हनि जे सामने रखंदा आहियूं, ब्राह्मण खे घुराए खाराईंदा आहियूं, न्याणीअ खे खाराईंदा आहियूं। ब्राह्मण जे उनजे मुख मों भगवान खाईंदो त रोटी जेकी आहे हाणे उनखे तव्हां स्पिरिचुअलाइज़ कीअं था करे सघो, कृष्ण सां कीअं कनेक्ट था करे सघो। कृष्ण सां ईअं कनेक्ट था करे सघो, तव्हां भाई पंहिंजे वॾनि खे फोटूअ खे रोटी पहिरियों न लॻायो, पहिरियों रोटी ठाहो, जेकी बि रोटी ठाहो त सुठे सां ठाहो, भगवान कृष्ण के भोग लॻायो। भगवान कृष्ण के भोग लॻाइण खां पोइ तॾहिं तो विष्णु प्रसाद थींदो न, वो कृष्ण प्रसाद थींदो। त जॾहिं भगवान के भोग लॻाईंदव उन खां पोइ तव्हां कंहिंजे फोटूअ खे ऐं ब्राह्मण खे खारायो। ब्राह्मण भगवान जेको ब्राह्मण भगवान जो प्रसाद खाए उहो ई ब्राह्मण आहे। जेको भगवान के भोग लॻाए नथो खाए त उहो त ब्राह्मण आहे ई कान। त ॾिसो श्राद्ध जेकी हिकु एक्टिविटी आहे असां क्रिया कंदा आहियूं साल में, कीअं भगवान सां जुड़ी वई। त हर एक्टिविटी असां त हिनमहिल लिमिटेड तव्हांखे सम्झायो, गीता पढ़ो, न त कोई पर्सनल बि अञा इंक्वायरी आहे, असां तयार। तव्हांखे तव्हांजे हर जीवन जी हर क्रिया हर कर्म कीअं भगवान सां जुड़नो आहे, इहो पॉसिबल आहे। इन खां पोइ भगवान चए थो मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु। मन मना पंहिंजो मन मुंहिंजे में लॻायो। हाणे कीअं लॻंदो, अधी आहे घर में रोटी थी ठाहे, त रोटी ठाहे भगवान खे भोग लॻाइणी आहे, त रोटी ठाहींदे ठाहींदे उनजो वीचार छा थींदुसि, अरे त मां ठाकुर लाइ रोटी थी ठाहियां, भगवान लाइ फुल्को थी ठाहियां, ढोढो थी ठाहियां, ऐं भाॼी थी ठाहियां, दाल चांवर जेको बि आहे भगवान लाइ हले थो। जेको ऑफिस वञे थो उहो बि हा भाई मां भगवान जी हीअ सेवा करणी आहे, अॼु शाम जो मंदिर वञिणो आहे, त पंहिंजे मन में भगवान खे वसायो। कीअं वसाईंदव, इलाही आसान आहे वसाइण भगवान खे तव्हांजे मन में। अगरि तव्हां वटि भगवान जी कोई सेवा आहे, अगरि सेवा कान्हे न वसाए सघंदव। तव्हां केतिरो प्रयास करो, तव्हांजे घर में भगवान आहे, राधा कृष्ण आहे, त पोइ तव्हांखे यादि हूंदो अगरबत्ती वठी अचणी आहे, घी वठी अचिणो आहे, भगवान जी सेवा करणी आहे, भोग लॻाइणो आहे। अरे त मंदिर सां जुड़ो, मंदिर में कुझु सेवा वठो, अची करे घुरो, तव्हांजो मंदिर आहे। भगवान सभिनि जो पिता आहे, त पंहिंजे पीउ जी सेवा करण में शर्माइण न खपे, आलस न करणु खपे। अगरि तव्हांजे शहर में मंदिर कान्हे फ़ोन करो, कुझु सेवा मिली वेंदी। अॼु असांजा भक्त अलॻि अलॻि जॻह ते वेही करे असां उन्हनि खे कुझु ऑनलाइन जी सेवा था ॾियूं, पैसा नथा घुरूं। सभु ॼणा सोचंदा आहिनि नथा असां कंहिंखे चईंदा आहियूं की अची करे थोरी सेवा करो, त सोचंदा आहिनि हो हे त असांखे प्रभु पैसा थो घुरे, मां न ईंदुमि। अरे सिर्फ़ु पैसा ई थोरी सभु कुझु आहे। ॾिना भई तव्हांखे हुन कृष्ण ई अथई, उहो त लक्ष्मीपति आहे, उहो ई तव्हांखे ॾिए थो। लेकिन तव्हां वटि स्किल्स आहे, टैलेंट आहे, पंहिंजो शरीर आहे, कुझु त सेवा करे था सघो न। इहो प्रयास कनि, तॾहिं तव्हांजो मन लॻंदो, न त मन न लॻंदो। कीअं माउ पीउ जो मन लॻी वेंदो आहे नंढे ॿारनि में जो हिकिड़ो सेवा कंदा आहिनि, कीअं ॿार जो मन लॻंदो आहे माउ पीउ में जो हिकिड़ो सेवा कंदा आहिनि। सेवा जे बिना मन न लॻंदो। त मन मना भव मत भक्तो, मांजो भक्त ठहो। मन लॻी वेंदो, भक्ति कंदव, पोइ मांजो भक्त ठही वेंदो। मध्याजी, भगवान जो विग्रह तव्हांजे घर में आहे त आरती त कंदव ई। अगरि कान्हे त हिकिड़ो फोटो रखो ईअं फ्रेम करे बढ़िया, आरती करो। न न टाइम कान्हे, वरी हे करो हो करो, ये सभु कुझु न करो, कुझु न करो। हिकिड़ी अगरबत्ती जलाए था सघो, हिकिड़ो ॾीओ जलाए था सघो, प्रणाम करे था सघो। माम नमस्कुरु, इन खां पोइ भगवान चए थो कुझु नथा करे सघो, मूंखे नमस्कार त करो, प्रणाम त करो हिकिड़ो। त भगवान खे प्रणाम करणु खपे। भगवान खे घर में बढ़िया विग्रह न अथव, फोटो रखो, भगवान खे प्रणाम करो। मन मना भव मद भक्तो मध्याजी मां नमस्कुरु। और इन खां पोइ लास्ट जेको भगवान चयईं, उपदेश गीता में ॾिनई, सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। सर्वधर्मान परित्यज्य, सब कुछ भगवान लाइ छॾो। धीरे धीरे लगंदे लगंदे पूरो तव्हां
चेतना धानी भगवान में ही लगी वेंदी, सभु कंदा भगवान लाइ कंदो। चलो धर्मान परित्यज माम एकम शरण वठो, सिर्फ़ मांजी शरण वठो, एकम सिर्फ़ मांजी शरण वठो, ॿियो कंहिंजी न, हेॾे होॾे न, मांजी बि वठती हेॾे बि वठती होॾे ज़रूरत कान्हे। हे सभु देवी देवता भगवान जा शरीर में ई आहिनि, हे सभु भगवान जा अंश आहिनि। त असां भगवान जी शरण वठूं, सिर्फ़ भगवान जी शरण। मां एकम शरणम रज अहम त्वम सर्व पापेभ्यो, मां तव्हांजे सभिनि पापनि खे नष्ट करे छॾींदुमि। तव्हां सोचंदो ठीकु आहे प्रभु मां हाणे त शरण वठां, लेकिन पिछला त मां पाप कया आहिनि न, त जेके मां पिछला पाप कया आहिनि आख़िर उन्हनि खे त साफ़ करणो पवंदो। भॻवानु चए थो तव्हां चिंता न करो, तव्हां मांजी भक्ति कंदा रहो, तव्हांजो जेको पिछलो बैलेंस हिसाब आहे मां निपटाए छॾींदुमि। तव्हांजो हेॾे होॾे कर्ज़ लखियल आहिनि, हेॾे होॾे पाप कर्म कयल आहे, मां सभु क्लीन करे ॾींदुमि। अहम त्वम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि, मां तव्हांखे मोक्ष ॾींदुमि। इन दुख जे संसार में, इन दुखालय में ॿाहिरि कढंदुमि, आनंद में संसार में वठी ईंदुमि तव्हांखे, जिते तव्हांखे नित्य शरीर मिलंदो और सभु नित्य परिवार हूंदो, सभु नित्य हूंदो, शाश्वत हूंदो, आनंद सां भरपूर हूंदो। मां सुचह, ये मां सुचह शब्द इलाही इंपॉर्टेंट आहे। छो भगवान चए थो मां सुचह, मां मतलब न, सुच मतलब ॾको न, तव्हां ॾको न, मां आहियां न, मुंहिंजो आशीर्वाद आहे न तव्हां वटि। भगवान हिते मुरली थो वॼाए, त तव्हां जॾहिं ॾिसंदो भगवान वेही करे मुरली थो वॼाए आनंद में आहे, त तव्हां भगवान जी शरण में अची वेंदो, त मतिलबु छा आहे, तव्हांखे पूरी रक्षा आहे। राखे कृष्ण मारे क्रे, मारे कृष्ण राखे के। त असांखे ॾकण जी कुझु आहे कान, पोइ सुनामी अचे, कोरोना अचे, महांगाई अचे, रोटी खाइण लाइ असांखे कोई टेंशन कान्हे, असां भगवान कंदो, असांजे लाइ सभु भगवान कंदो। भाई भगवान कंहिंजे लाइ न कयईं जो असांजे लाइ न कंदो, भगवान सभिनि लाइ कयईं, असांजे लाइ बि कंदो। असां जेतिरी शरण वठंदासीं ओतिरो भगवान असांजे लाइ ज़्यादा ध्यानु ॾींदा। त भगवान जी इहे शिक्षाऊं पहिरियों सभिनि खां पहिरियों संबंध सम्झूं, संबंध सम्झी वियासीं, हाणे असां कुझु करूं। त भगवान चए थो जन्म कर्म च में दिव्यम, मुंहिंजो जन्म मुंहिंजो कर्म सम्झो उहो दिव्य आहे। भगवान उपदेश छा थो ॾे कि जेको बि करो मां सां कनेक्ट करो, उन खां पोइ मुंहिंजे मन लॻायो, मुंहिंजा भक्त ठहो, मुंहिंजी आरती पूजा करो, मूंखे नमस्कार करो, ऐं पोइ धीरे धीरे असां जीअं अॻिते वधंदा वेंदासीं भक्ति में, सभु छॾे भगवान जी सेवा में लॻल हुजो। तव्हां घर में रहो, घर छॾण जी ज़रूरत कान्हे, सभु छॾे मतिलबु तव्हां रोटी न छॾो, साह खणण न छॾो, न उहो सभु कंदे कंदे लेकिन तव्हां कृष्णमय थी वेंदव, तव्हांजी चेतना पूरी कृष्ण में लॻल हूंदी। ये सभु छॾे भगवान जी शरण वठी करे पूरो भजन कंदासीं, भगवान पुरतो जो पूरा असांजा पाप नष्ट करे करे असांखे भगवान मोक्ष प्रदान कंदो। संसार में कुझु बि थी वञे असांखे ॾकण जी आवश्यकता कान्हे का। त इहे भगवान कृष्ण जी शिक्षाऊं। ऐं वरी तव्हांखे जन्माष्टमी जी लख लख वाधायूं, ऐं तव्हां प्रयास करो कि जन्माष्टमी जे ॾींहं ते सुठो भजन करो, ऐं हितां वचन वठो, प्रण वठो कि मां हाणे रोज़ भजन कंदुमि। हरे कृष्ण।